जेको असांजो टॉपिक आहे प्राइम एंड कंपोजिट नंबर्स। दोस्तन खे प्राइम नंबर में थोड़ी डिफिकल्टी हुई ऐं इन सां गॾु हिकिड़ो ॿियो टॉपिक ईंदो आहे कंपोजिट। मूं सोचियो ॿिन्ही खे गॾे सम्झाए सॼां त जीअं तव्हांजी कंफ्यूजन दूर थी वञे। प्राइम नंबर छा आहे, कंपोजिट नंबर छा आहे, अचो त पढ़ूं। दोस्तों मां तव्हांखे फैक्टर्स पढ़ाया आहियां त फैक्टर छा आहिनि। ठीकु आहे दोस्तों, फैक्टर यानी डिवाइज़र, यानी अगरि कंहिं नंबर खे टोटल ॿ वंडींदड़ हुजनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॿ वंडींदड़ हुजनि त उनखे चइबो आहे प्राइम नंबर। पर जे ॿिनि खां वधीक हुजनि त उनखे चइबो आहे कंपोजिट नंबर। ठीकु आहे दोस्तों, कीअं माना सोली सिंधी में वंडींदड़ ॾिसजो हुनजा, या हे कहिड़े कहिड़े खोड़े में अचे थो। प्राइम नंबर जी डेफिनेशन छा आहे त ही सिर्फ़ हिक जी ऐं इट सेल्फ पंहिंजो पाण जी टेबल में ईंदो आहे। ठीकु आहे, हे अहिड़ो नंबर आहे जेको पंहिंजे ऐं हिक जी टेबल में ईंदो आहे। जीअं 2, ठीकु आहे, 2 कंहिंजी खोड़े में ईंदो आहे, हिक जे खोड़े में ईंदो आहे ऐं ॿिनि जे खोड़े में ईंदो आहे। खोड़े में चओ या वंडींदड़ चओ, ॿिनि खे हिकु बि वंडे, ॿ बि वंडे, ॿियो कोई न वंडे। घणा अथसि टोटल डिवाइज़र वंडींदड़ 2, त ही छा थियो प्राइम 3। ठीकु आहे, ऐं ही टिनि खां अॻु में ही ॿुधाईंदो हलां, हिनखे त 2 वंडींदड़ हूंदा आहिनि, पर ॿिनि खां अगरि कंहिंखे वधीक वंडींदड़ आहिनि त उहो कंपोजिट नंबर थींदो। ठीकु आहे दोस्तों, हिनखे केरु थो वंडे, हिकु थो वंडे, ॿियो 3 थो वंडे, बसि 3 थो वंडे त ही हिन जा ॿ फैक्टर आहिनि, 2 डिवाइज़र अथसि त हे प्राइम थी वियो। अचूं था चेन ते, त चेन खे हिकु बि वंडे थो, 2 बि वंडे थो, 4 बि वंडे थो। हाणे हे प्राइम वारे डेफिनेशन तो त हटी वियो, प्राइम में त 2 हूंदा आहिनि सिर्फ़ु, हिनखे त 3 आहिनि, ॿिनि खां वधीक यानी ही कंपोजिट आहे। ही कंपोजिट आहे। 5 1 ऐं 5, इन करे ही वरी प्राइम आहे। 6 खे हिकु बि वंडे, 2 बि वंडे, 3 बि वंडे ऐं 6 बि वंडे, ही कंपोजिट आहे, छो त हिनखे ॿिनि खां वधीक वंडींदड़ आहिनि। ठीकु आहे दोस्तों, भला हिकु छा आहे दोस्तों, हिकु छा आहे, प्राइम आहे कंपोजिट आहे। इलाही दोस्त हिन में कंफ्यूज थी वेंदा आहिनि त हिकु प्राइम आहे या न आहे। कंपोजिट त थींदो कोन, पर कुझु दोस्त हिनखे प्राइम करे ईंदा आहिनि। हिकु प्राइम बि न आहे, कंपोजिट बि न आहे। ठीकु आहे, नॉट प्राइम नॉट कंपोजिट। वाई? छो त हिनखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ु हिकु ई थो वंडे। ऐं मां ॿुधायो त प्राइम खे घटि में घटि 2 वंडींदड़ हुजनि ऐं कंपोजिट खे ॿिनि खां वधीक, पर हिनखे त आहे ई हिकिड़ो। पोइ न ही जेको आहे सो प्राइम जी कंडीशन ते पूरो लथो, न कंपोजिट जी कंडीशन ते पूरो लथो। इन ई करे 1 जेको आहे, हिकु जेको आहे, नार प्राइम, नाइदर प्राइम नार कंपोजिट आहे। ऐं ही कुझु नंबर्स आहिनि, हिननि खां अॻे भरंदासीं त 7 वरी प्राइम आहे, छो त हिनखे 1 ऐं 7 ई वंडे त ही प्राइम थी वियो। 8 खे वरी 1 वंडे, 2 वंडे, 4 वंडे, 8 वंडे, ही कंपोजिट थी वियो। 9 खे दोस्त कंपोजिट न कंदा आहिनि, प्राइम करे ईंदा आहिनि, पर इहो कंपोजिट आहे, छो त हिनखे 3 बि वंडे थो, इन करे ही कंपोजिट आहे। ईअं सो ऑन। ठीकु आहे दोस्तों, तकड़ में जेकॾहिं तव्हांखे ॻोल्हणो हुजे त ही प्राइम आहे कंपोजिट आहे, मिसाल 23 प्राइम आहे, कंपोजिट आहे, त तव्हां ॾिसो त ही 21 वधी आहे, 21, ठीकु आहे, 21 आहे, त ॾिसो ही कंहिं ॿिए जी टेबल में त नथो अचे हिक खां। तव्हां 2 3 4 5 जी टेबल हणी ईंदो, कंहिं में ई कोन ईंदो, कंहिं में न ईंदो, ही प्राइम आहे। ठीकु आहे दोस्तों, माना कहिड़े बि टेबल में न ईंदो। तव्हां मैथ जा शागिर्द आहियो, तव्हांखे खोड़ा ज़रूरु यादि हूंदा, इन करे तव्हांखे जल्दी ज़हन में क्लिक थींदो हूंदो त 47 बि कहिड़े टेबल में न ईंदो आहे, कंहिं बि टेबल में नथो अचे। ठीकु आहे दोस्त इलाही वरी 51 खे प्राइम करे ईंदा आहिनि। 51 प्राइम न आहे, 51 खे 3 वंडींदो आहे। डिविजिबिलिटी रूल्स पढ़ो, तव्हांखे वंड करण में जान छुटी पवंदी। डिविजिबिलिटी रूल्स ऑफ 3 छा आहे त हिननि खे जोड़ करे ॾिसो, 6, 1 ऐं 5 जो 6 जवाब, 6 खे 3 वंडे थो, हा त ही 3 सां वंडबो। जेकॾहिं 3 सां बि वंडबो त मतिलबु ही प्राइम न आहे। डिविजिबिलिटी रूल्स जो मुंहिंजो वीडियो अथव मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, उहो ॾिसी वठिजो। दोस्तों ही छो प्राइम न आहे, छो त हिनखे 1 बि वंडे थो, 3 बि वंडे थो। दोस्तों हाणे 3 वंडेसि थो त यानी ही त प्राइम थींदो ई कोन, छो त हिनखे या 1 वंडे या पाण वंडे त पोइ प्राइम आहे। पोइ ॿियो 9 नंबर अची वियो त ही प्राइम न रहियो। अॼु को वीडियो इहो हुयो दोस्तों, उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हा त मूंखे सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी। GSN।